जन अल्लाह जे राह में पंहिंजूं जानियूं ॾेई छॾियूं मतान खे मोह छॾींदा हुजो। इन्हनि खे मोह न सम्झो, इहे जहिड़ा आहिनि ऐं इन्हनि खे मूं अहिड़ी ज़िंदगी ऐं हयाती अता फरमाई आहे जो तव्हां सभिनी जे सम्झ खां मथे आहे। अवां सम्झी नथा सघो त इहे कीअं जहिड़ा आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जॾहिं क़ुरान पाक में शहीदनि जे ज़िंदगीअ जी गारंटी ॾेई छॾी, यकीन अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात ॾियारियो ऐं ॿी आयत में मना फरमाई ख़बरदार ज़ुबान अथव त न चइजो त मरी विया, पर दिल में बि न तसवुर कजो त उहे मरी विया आहिनि। अव्हां जे ज़ुबान ते बि ईअं हुजे त शहीद जहिड़ा आहिनि, अव्हां जे दिल में बि इहा ॻाल्हि हुजे त शहीद जहिड़ा आहिनि। मुस्लमान वरी इन जे बरख़िलाफ़ अमली तरह ज़ुबान सां कोन था चवनि, पर अमली तरह माण्हुनि खे करे ॾेखारनि था त जेके करबला में शहीद थियासीं ख़तम थी विया, उहे पंहिंजूं जानियूं गोया ईअं ॾेई हलिया विया। जेकॾहिं इन्हनि जो अक़ीदो इहो न हुजे हा, शहीदनि जे वास्ते हुननि जो अक़ीदो ज़िंदा वारो हुजे हा त शहीद जहिड़ा आहिनि त कॾहिं बि मातम हू न कनि हा, कॾहिं बि हू पिटको कुटको कोन कनि हा। छाजे करे त मातम सब्र जे ख़िलाफ़ आहे, सब्र मातम जे ख़िलाफ़ आहे। जंहिं जाइ ते सब्र आहे उन जाइ ते मातम न आहे, जंहिं जाइ ते मातम आहे उन जाइ ते सब्र न आहे। जंहिं वक़्त में ॾींहुं हूंदो उन वक़्त में राति कान हूंदी, जंहिं वक़्त में राति हूंदी उन वक़्त में ॾींहुं कोन हूंदो। ॻाल्हि सम्झ में अचे थी अलाए? हिन महिल ॾींहुं आहे, असीं ईअं कोन चवंदासीं त शाहपुर चाकर में हिन महिल राति आहे। जेकॾहिं शाहपुर चाकर में राति थी वई, असां ईअं कोन चवंदासीं त शाहपुर चाकर में हाणे ॾींहुं आहे। शाहपुर में ॾींहुं आहे त राति न आहे, जे राति आहे त ॾींहुं न आहे, छो त ॿई हिक ॿिए जा ज़िद आहिनि। अहिड़ी तरह सां सब्र ऐं बेसब्री हिक ॿिए जो ज़िद आहे। जंहिं जाइ ते सब्र आहे उन जाइ ते बेसब्री न आहे, जंहिं जाइ ते बेसब्री आहे उन जाइ ते सब्र न आहे। मुंहिंजा दोस्त जेके जहिड़ा आहिनि, जेके ज़िंदा आहिनि, उन्हनि जे वास्ते मातम हराम आहे, उन्हनि जे वास्ते पिटण कुटण नाजाइज़ आहे, उन्हनि जे वास्ते रड़ियूं करणु दाहूं करणु हराम आहे। छाजे करे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे हयाती अता फरमाई आहे ऐं हयाती बि तो वारी मूं वारी हयाती खां 1000 दफ़ा बहितर हयाती। हिन दुनिया वारी हयातीअ में पाण कॾहिं बुख में, कॾहिं ॾुख में, कॾहिं सूर में, कॾहिं गर्मीअ में, कॾहिं सर्दीअ में, कॾहिं बुखार में, कॾहिं तंदुरुस्तीअ में, कॾहिं कहिड़े हाल में हूं, तोड़े जहिड़ा हूं, पर हज़ारे गम, हज़ारे परेशानियूं, हज़ारे सुख दूर सूर सां गॾु आहिनि। लेकिन शहीद जे लाइ अल्लाह ताला छा थो फरमाए? फरहीन बिमा आताहुमुल्लाह। ऐं दुनिया वारो यादि रखो, जेका शहीदनि खे मां रब करीम ज़िंदगी अता फरमाई आहे उहा कहिड़ी आहे? फरहीन बिमा आताहुमुल्लाह मिन फضलिही। मां रब करीम जल जलालहू मनवालहू पंहिंजे फज़ल सां, पंहिंजे महिरबानीअ सां, पंहिंजे ख़ासि अता सां उनखे उहे नेमतूं अता फरमाईंदो आहियां जो रब करीम जे ज़ात बाबरकात जे महिरबानी सां ख़ुशि हूंदा आहिनि। फरहीन, फरहीन फरहत मां वरतला, फरहत जी माना है आराम, सुकून। हाणे क़ुरान फरमाए त शहीद फरहत में ऐं असां वरी पिटके कुटके याह से घोड़ा में। पाण अंदाज़ो लॻायो त केतिरे क़दुर सां क़ुरान जो मुक़ाबिलो पिया कयूं ऐं केतिरे क़दुर सां क़ुरान जे ख़िलाफ़ पिया वञूं। अल्लाह चवे फरहीन, करबला वारा फरहत में आओ या न? फरहीन बिमा आताहुमुल्लाह मिन फضलिही। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो त जन करबला में जानियूं ॾिनियूं, जन शहीद थी अल्लाह जे राह में सर वधाया, या जमी बि अल्लाह पाक जे राह में पंहिंजूं जानियूं ॾेई छॾियूं। मां रब करीम तव्हांखे ॿुधाए थो छॾियां त ज़ाहिरी जेकॾहिं उञ ई त बि थोरी देरि जे लाइ, तकलीफ़ ई त बि थोरी देरि जे लाइ, औलाद जो ग़म हो त बि थोरी देरि जे लाइ, वतन खां जुदाई ही त बि थोरी देरि जे लाइ, का परेशानी ही त बि थोरी देरि जे लाइ, इम्तिहान हुयो त बि थोरी देरि जे वास्ते। अल्लाह ताला फरमाए थो उन खां बाद में इहो ख्वाब हो गुज़री वियो, टाइम ख़तम थी वियो। मां रब करीम खे अहिड़ी फरहत अता फरमाए छॾी आहे जो क़यामत ताईं फरहत ई फरहत में हूंदा। पर हाणे अलाह साईं तॾहिं शहीदनि खे फरहत मार के खे थी वई मुसीबत। छो
आख़िर इन में बि त को राज़ हूंदो न, इन में बि त को राज़ आहे न। त आख़िरी हो मार के जन जो मुसीबत में या से घोड़ा में लॻा पिया त आख़िर ॻाल्हि कहिड़ी आहे? अॼु तोखे मां उहा ॻाल्हि खोले थो ॿुधायां। इहा सभु ॻाल्हि जेका मार के नसीब में मिली आहे पिटके कुटके वारी, इहा आहे बीबी खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जी प्यारी न्याणी हज़रत ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जी पिट अथनि। उन चयो त पिया पिटियो क़यामत ताईं जो तव्हां मुंहिंजे भाउ खे घुराए बेवफ़ाई कई आहे। मां ते हली अॼु तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां थो। सरात बुलंदा अल्लाह ताला जल जलालहू अमर वालो पंहिंजे कलाम पाक में इरशाद फरमायो, याद रखो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुअमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो त मां मोमिननि सां वापार कयो आहे, मोमिननि सां सौदो कयो आहे, मोमिननि खां मां जान वरिती आहे, मोमिननि खां मां माल वरितो आहे। ओ मोमिनो पंहिंजो माल ऐं पंहिंजी जान मां अल्लाह जे हवाले कयो। मोमिन अर्ज़ कनि था, मौला असां माल बि ॾिनो, असां जान बि ॾिनी, पर तूं असांखे छा थो ॾी? अल्लाह ताला फरमाए थो बिअन्न लहुमुल जन्नह। जन मोमिननि पंहिंजो माल ॾिनो, जन पंहिंजी जान ॾिनी, मां रब करीम खे जन्नत जो मालिक बणाए छॾियो। तव्हां फ़ानी शइ ॾिनी, तव्हां बेकार शइ ॾिनी, तव्हां अहिड़ी शइ ॾिनी जेका अॼु आहे सुभाणे कान हूंदी, उहा ख़तमु थियण वारी शइ तव्हां मां अल्लाह खे ॾिनी, मां वरी तव्हांखे हमेशह वारी शइ अता करे छॾी। हाणे अल्लाह ताला हुनखे हमेशह वारी जन्नत ॾिनी ऐं हमेशह वारी रब करीम हुनखे फरात ॾिनी, ईअं न साईं? हाणे मूंखे ॿुधाए जेको जेके हमेशह जन्नत में रहण वारा ऐं हमेशह फरात में रहण वारा, उन्हनि सां जेके वेर विझंदा उहे सुखिया थींदा, उहे वरी हमेशह वयल में, हमेशह वयल में। रब रुसे त मत खसे हरे को न हचार दसे ओहाकार जंहिंमें जो खोजी जो। अॼुकल्ह दुनिया में कंहिंखे रुगो तूं ठप ओलारीस, तोसां माइटियूं छॾे ॾे, बिरादरियूं छॾे ॾे, भक्त पोत तोसां छॾे ॾे, तूं वरी मूंते थपड़ूं थो ओलारी। अल्लाह ताला फरमायो ॿी कहिड़ी सज़ा ॾियांव? तव्हां हुसैन खे करबला में दावतूं ॾिनियूं, उहा बचर ॿारनि सां, अहल बैतनि मासूमनि सां, अड़े जंहिंजो सिज बि पाछो कोन ॾिठो हो, उनखे तव्हां करबला में घुराए 3 ॾींहंनि जंहिंजो पाणी बंदि करे बेवफ़ाई कई आहे। अड़े रब अहिड़ो अज़ाब थो ॾियां, ॿी दुनिया त फिटकारूं कंदा, पर मोह बि पंहिंजो, मोचड़ो बि पंहिंजो, क़यामत ताईं पिया कुटियो ई पिटियो। हाणे सच ॿुधाए, इन खां वधीक ॿियो अज़ाब आहे? इन खां वधीक ॿियो कहिड़ो अज़ाब हूंदो? रब रुसी पियो, ख़ुदा मत खसे छॾी। अल्लाह ताला फरमाया त मोह बि पंहिंजो, मोचड़ो बि पंहिंजो, कुटियो बि पाण खे, पिटियो बि पाण पिया। छाजे करे? तव्हां मुंहिंजे हज़रत हुसैन सां बेवफ़ाई कई आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्त जी हक़ीक़त आहे, इन्हनि ख़ाली हज़रत इमाम हुसैन खे कोन रंजायो, इमाम हुसैन जे औलाद खे कोन रंजायो, पर रब करीम जो कसम आहे, मुंहिंजे प्यारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि रंजायूं, खातून जन्नत खे बि रंजायूं, हज़रत इमाम हसन खे बि रंजायूं, हज़रत मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे बि रंजायूं। रब करीम जो कसम आहे, मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद करीम खे करबला जे सॼे वाक़े जी ख़बर हुई, सरे पुरज़े जी महबूब मोहम्मद अरबी खे ख़बर हुई। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो इहो मुशाहिदो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, अड़े जंहिं ख़ानदान जा नंढड़ा नंढड़ा गुलाब जे गुल जहिड़ा फर्ज़ंद, अॻे जुमे ते तोखे मां ॿुधायो त हज़रत अली असगर साईं उन में तड़पी रहियो आहे। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे साहिबज़ादे खे यज़ीद वटि खणी वियो आहे, चए थो त मां इतमाम हुज्जत करण आयो आहियां, हुज्जत खे पूरे करण जे लाइ आयो आहियां। मता करबला में चओ त असां मासूमनि जो पाणी रोक, क़यामत में चओ त असां मासूमनि जो पाणी रोकियो ई कोन हो। हुसैन सां लड़ाई आहे, भली हुसैन जो पाणी बंदि कयो। मुंहिंजे वॾनि सां लड़ाई आहे, मुंहिंजे नंढनि सां लड़ाई आहे, पर जेके मासूम जहिड़ा न आहिनि, अगरि उनखे तव्हां पाणी ॾियो त पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे। पर मुंहिंजा दोस्त, तव्हां अॻे जुमे ते ॿुधो त पाणी ॾियण जे बजाए तीर लॻाए छॾियो, उन लाहिण जे बजाए शहीद करे छॾियो। इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे साहिबज़ादे जे
लाश मुबारक खे खणी खेमन में वापस अचनि था पिया। मुंहिंजा दोस्त आरियाणियूं फरमाइनि थियूं, ओ इमाम साहब अदारो साहबज़ादो तरबंदो पियो वियो, उन में बेहाल हो, हाणे ख़ामोश लॻो पियो आहे। शायदि यज़ीदुनि खे रहम अची वियो जो साहबज़ादे खे पाणीअ जा ढुक पीआरिया अथनि। इमाम हुसैन फरमाइनि था, हाओ यज़ीद पाणी कोन ॾिनो आहे, पर हिन जे नाने मुहम्मद रसूलुल्लाह पाणी हौज़ कौसर जो पीआरियो। यज़ीदन खे नसीब कोन्हे, उन्हनि पाणी कोन पीआरियो आहे, पर महबूब मोहम्मद अरबी हौज़ कौसर जो प्यालो पीआरियो आहे। हाणे वरी क़यामत ताईं तव्हां खां अली असगर पाणी कोन घुरो। अल्लाह अल्लाह। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, दुनिया में अहिड़ो ज़ुल्म किथे कोन थियो, ज़ुल्म में अहिड़ी बेहयाई किथे कान थी। दुनिया में कीस ॿिया बि भेण थिया, पर हे दंग थी वियो आहे। मुंहिंजा दोस्त ईअं कॾहिं बि कोन थियो आहे त मुर्शिदनि खे घुराए दावतूं करे वरी बेवफ़ाई कजे। हा दा समझ में ॻाल्हि अचे थी लाॻत। मुर्शिदनि खे घुराए दावतूं ॾेई मुंहिंजा दोस्त आराम सां घुराए वरी बेवफ़ाई एतिरी कई वई जो मुर्शिदनि खे त शहीद कयो वियो, पर हुन जा नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार बि बेदर्दी सां शहीद कया विया। ऐं मिलियो छा, रुगो दुनिया जी लालच मिली, ऐं उहा कार बि कान मिली, उहा दौलत बि कान मिली, उहा हुकूमत बि नेस्त नाबूद थी वई, पर हिन आले रसूल सां बेवफ़ाई कई। सलात मिलंदा मोहम्मद वालिही व असहाबिही व बारिक वसल्लम। मुंहिंजा प्यारा दोस्त, मुहर्रम शरीफ़ जी 10 तारीख़ जो ॾिहाड़ो आहे। इमाम साहब पंहिंजा भाइर, पंहिंजा सौट, पंहिंजा भाणेजा, पंहिंजा भाइटिया, पंहिंजा दोस्त अज़ीज़, पंहिंजा साथी संती अल्लाह जे राह में क़ुर्बान कया आहिनि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हाणे अकेलो इमाम हुसैन अली मक़ाम आहे ऐं इमाम ज़ैनुल आबिदीन अकेलो आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन खे तमामु बुखार जी हालत आहे। इमाम साहब फरमाइनि पिया त मूं ॾिठो मुंहिंजा भाइर, मुंहिंजा अज़ीज़, मुंहिंजा सौट, मुंहिंजा पुफीअ जा पुट, मुंहिंजा माइट मिट सभु अल्लाह जे राह में बाबा साईं सां गॾिजी ख़ुदा जे राह में सुर ॾेई हिकु कुथी सुरहा थींदा विया। इमाम ज़ैनुल आबिदीन बि पंहिंजे वालिद खे अर्ज़ु करे क़िबला मूंखे बि इजाज़त करे त मां अल्लाह जे राह में सिर क़ुर्बान कयां। नबीअ जे नवासे इमाम हुसैन अली मक़ाम इरशाद फरमायो, और मुंहिंजा प्यारा ज़ैनुल आबिदीन, तोखे ख़बर आहे त मुंहिंजे नाने मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त आदम खां वठी करे अॼु ताईं हर हिक जी औलाद पुट मां हलंदी आहे। सिलसिलो ख़ानदान जो पुट मां हलंदो आहे, पुट मां, पोटे मां, परपोटे मां, अबा ईअं पीढ़ी हलंदी आहे न। पीढ़ी औलाद मां पुटनि मां हलंदी आहे, धीउ जी औलाद पीढ़ी न लिखबी आहे। हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम फरमाइनि था पिया, और मुंहिंजा प्यारा ज़ैनुल आबिदीन, तोखे ख़बर आहे त नबी पाक अलैहिस्सलाम फरमायो त मुंहिंजी पीढ़ी ॿियनि जूं पीढ़ियूं पुटनि मां हलंदियूं, पर मां मुहम्मद जी पीढ़ी ख़ातून जन्नत मां क़यामत ताईं हलंदी। अरे तकबीर, अरे रिसालत, अरे तहक़ीक़। अरे तोखे इहा ॻाल्हि मालूम आहे त मां अल्लाह जे राह में क़ुर्बान थो थियां, मुंहिंजो सारो ख़ानदान रब जे राह में हलियो वियो आहे। मुंहिंजी पीढ़ी बि हले, मुंहिंजे भाउ हसन जी पीढ़ी बि हले। मुंहिंजे भाउ हसन जो फर्ज़ंद कासिम घोट क़ुर्बान थी वियो आहे, पर उनजो नंढड़ो फर्ज़ंद आहे 6 महीने जो, जंहिंजो नालो आहे हज़रत हसन मुसन्ना, उहो बि ज़िंदा आहे। मुंहिंजे वॾे भाउ जी पीढ़ी उन मां हलंदी, ऐं मुंहिंजा ज़ैनुल आबिदीन वरी मुंहिंजी पीढ़ी क़यामत मां तो मां हलंदी। ऐं मां अल्लाह जे राह में क़ुर्बान थो थियां। तव्हां ॿई सौट पाण में हूंदा, हिकिड़ो इमाम ज़ैनुल आबिदीन हूंदो, ॿियो हुनजो सौट सॻो हज़रत हसन मुसन्ना हूंदो, ॿियो को इमाम हसन जी औलाद आहे। साईं इहे तोसां गॾु आहिनि, इहे तोसां गॾु हूंदा। ऐं मुंहिंजा प्यारा ज़ैनुल आबिदीन, तोखे ख़बर आहे मूंखां बाद में हिन लुटियल काफ़िले जो सरवावण तोखे थियणो आहे। हिन काफ़िले खे मदीने पाक ताईं तोखे पहुचाइणो आहे। हे आरियाणियूं आहल बैत सभु तुंहिंजे हवाले हूंदा। इन ख़ानदान खे वठी करे करबला जे मैदान खां पोइ जिथे अल्लाह जी मर्ज़ी हूंदी उते पहुचाइजां। मां जी तोखे इजाज़त कतई कान्हे, तोखे आउं छॾियां, तूं वञ, ईअं न आहे। हाणे मुंहिंजी क़िस्मत मां आख़िरी फ़र्द बचो आहियां, अल्लाह जे राह में पंहिंजी जान क़ुर्बान थो कयां। किताब लिखनि था त 10 मुहर्रम जी रात, 10 मुहर्रम जी रात इमाम हुसैन पाण ख्वाब बि ॾिठो आहे। आधी रात ताईं पाण नफ़िल पढ़िया अथनि, आधी रात ताईं जाॻिया आहिनि,
अल्लाह जे इबादत में वक्त गुजारियो आधी रात का बाद निंड हलबो कयो इमाम हुसैन अली मकाम आराम फरमाइन था निंड सुताहन इमाम साहब ख्वाब ॾिठो हिकिड़ी औरत जंहिंजे मुंह मुबारक ते पर्दो हथ में झाड़ू जेका करबला जे मैदान खे बुहारी पई ॾे इमाम हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था ओ माई ओ औरत तू केर असांजे खेमन जे भर में असांजे मैदान जे भर में असांजे घरनि जे भर में आधी रात खां बाद में मैदान बुहारे रही औरत चवण लगी बाबा तू मूंखे कोन थो सुञाणी चए बाबा साईं तू ॿुधाए ओ माई सगोरी ॿुधाए तू केर ज़रा तू पंहिंजो वाक़ियत कराए हिन झंग में किथां आई असां त पंहिंजो वतन छॾे अल्लाह जे राह में जान कुर्बान करण जे लाइ आया आहियूं असांजे मथां इम्तिहान पर तू छो आई कहिड़े मतलब जे लाइ मैदान बुहारे रही आई माई साहब फरमाए थी मूंखे कोन थो सुञाणी इमाम साहब फरमाइनि था असां पढ़ाई औरतुनि खे कोन निहारींदा आहियूं पढ़ाइल औरतुनि जा मुंहं कोन ॾिसंदा आहियूं तू अलाए कहिड़ा ज़ुबानी पंहिंजी वाक़ियत कराए माई सगोरी फरमाए थी तुंहिंजो मुंहुं ॾिसण मूंखे जाइज़ मुंहिंजो मुंहुं ॾिसण तोखे जाइज़ पंहिंजे पर्दे खे हटायां थी तूं पाण सुञाणंदे त तूं केर इमाम साहब फरमाइनि था पर्दे वारो आहियां तूं बि पर्दे वारी शायदि मूंखे गुनाह थी पवे मुंहिंजा प्यारा दोस्त एतिरो चई मुंहुं मुबारक औरत पंहिंजे हटायो पर्दे तां पर्दो मुंहुं मुबारक तां पर्दो हटायो इमाम साहब हैरान थी वियो अञा जो निहारे त ख़ातून जन्नत जेका पाण करबला जो मैदान पई बुहारे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइयो हक़ीक़त छा हो पुछे तो मुंहिंजी अम्मा तोखे साल के साल गुज़री विया आहिनि अॼु तूं मैदान करबला में अची छाजे लाइ मैदान बुहारे पई चए पई मुंहिंजा बच्चा मूंखे ख़बर आहे तूं सुभाणे करबला जे मैदान में शहीद पियो थी तुंहिंजे जिस्म ते 72 ज़ख़्म हूंदा 72 तीरनि जा दाग़ हूंदा तलवार ऐं भालनि जा निशान हूंदा मां करबला जो मैदान इन जे लाइ बुहारिया थी मथां का पथरी तुंहिंजे ज़ख़्म में लॻी पवे हज़रत बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था सीमाहुम फी वजूहिहिम मुंह में मड़ब यास कुकरा करबला जा मादर पे मेड़ास फटन तोरत थोड़ा अली पे उघयास मिड़ई माफ़ कयास खणी खालिक बदले खून जे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे मर्ज़ी आहे रब पाक जी मनशा आहे इमाम हुसैन आली मकाम जे मथां एॾो इम्तिहान हो ऐं मुस्लमान ज़रा तूं अंदाज़ो त कर जन एॾो ज़ुल्म कयो तनखा ख़ातून जन्नत ख़ुशि हूंदी अरे तनखा अली ख़ुशि हूंदो तनखा मोहम्मद मुस्तफ़ा ख़ुशि हूंदो कॾहिं ई कोन बीबी साहिबा फरमाए थी शहीद करबला बाबा मुसाफ़िर बेकफन बाबा ओ मुंहिंजा प्यारा हुसैन आली मकाम अॼु तुंहिंजी आख़िरी रात सुबुह जो सिजो भरंदो तुंहिंजो अला यार त शहीद थींदो पर तूं बि अल्लाह जे राह में कुर्बान थी वेंदे हसन को ज़हर पिलवाया तुझे ज़ख्मों से छिलवाया शहीद करबला बाबा मुसाफिर बेवतन बाबा ओ मुंहिंजा प्यारा हुसैन आली मकाम मां पंहिंजे हसन खे ज़हर पियाराए अल्लाह जे राह में शहादत वठी ॾिनी तुंहिंजे मथां तलवार नेज़ा भाला बरछूं हूंदियूं तोखे अल्लाह जे राह में कुर्बान थियणो आहे पर इहे सभु कुर्बानियूं इन जे लाइ त क़यामत में मां ख़ुदा पाक खां खून जो बदिलो करंदुसि मुंहिंजी अम्मा असांजे खून जो बदिलो इमाम हसन जे ज़हर जो बदिलो अली अकबर जे शहादत जो बदिलो अली असगर जे शहादत जो बदिलो कासिम घोट जे शहादत जो बदिलो अब्बास अलमबरदार जे बाज़ुनि जो बदिलो ओ मुंहिंजी अम्मा करबला में छा ख़ुदा खां घुरंदी हज़रत ख़ातून जन्नत फरमाए थी मुंहिंजा बाबा मां रब करीम जे दरबार में दरख़्वास्त कंदुसि मौला मूंखे करबला वारनि जो बदिलो ॾे अल्लाह ताला फरमाईंदो घुर त मां ॼाण मां रब करीम जे ज़ात खे अर्ज़ कंदुमि मुंहिंजा मौला इन शहीदनि जो बदिलो मूंखे हो ॾे जंहिंजे दिलि में अहल बैत जी मोहब्बत आहे तन खे बिना पुछाणे जे जन्नत नसीब फरमा ॿियो कहिड़ो बदिलो घुरंदुसि ख़ुदा खां मुंहिंजो बदिलो इहो ई आहे अल्लाह जे दरबार में अर्ज़ कंदुमि मौलाए करीम इन शहीदनि जे सदक़े में जंहिं मुस्लमान जे दिलि में अहल बैत सां प्यार हुजे मोहब्बत हुजे अक़ीदत हुजे उनखे अल्लाह ताला तूं बिना हिसाब जे जन्नतुल फिरदौस में रवानो फरमाए मुस्लमान ऐं अहल बैत जी कुर्बानी में हा
आले रसूल जी कुर्बानी निहा त केतिरो उम्मत जो शुक्र लॻो पियो आहे। अफ़सोस आहे असां मुस्लमान खे, असां मुस्लमान थियण जे बावजूद बि असां में इहा अक़ीदत ऐं मोहबत कान्हे। दुआ कयो त अल्लाह ताला असां मुस्लमान खे मोहबत नसीब फरमाए। बुलंद आवाज़ मुंहिंजा प्यारा दोस्त दीद इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु सुबुह जो तयारी कई आहे, फजर जी नमाज़ पढ़ी आहे, जमात सां नमाज़ अदा कई आहे, हिकु हिकु थी करे खानदान पंहिंजे जा चश्मो चराग शहीद कराया आहिनि, पंहिंजा साथी शहीद कराया आहिनि। को बि संगती साथी कोन रहियो आहे, अकेलो इमाम हुसैन आली मकाम रहियो आहे। मथां ज़ोहर जे नमाज़ जो टाइम थी वियो आहे। हज़रत इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु आख़िर में तयारी कई आहे, किताब लिखनि था हैदरी ज़ुल्फ़कार हथ में आहे, मुहम्मदी दस्तार मथे ते आहे, घोड़े जे मथां सवार थी करे पंहिंजे अहल बैत खां अलविदा करे रवानो थियो आहे। अलविदा अहल बैत मुस्तफ़ा, ओ मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जा अहल बैत हाणे तव्हां असांजी अलविदा आहे। अल्लाह अल्लाह मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इमाम साहब फरमाइनि था, ओ मुंहिंजा माइटो, ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजी सॻी भेण, हाणे ॻाल्हि ॿुध, अॼु ताईं सुबुह खां वठी करे बेपहरी जे नमाज़ ताईं मां पंहिंजे माइटनि खे, पंहिंजे साथियुनि खे, पंहिंजे संतनि खे, पंहिंजे अज़ीज़नि खे घोड़े ते सवार करे दुआ करे मैदान में रवानो कयो आहे। हाणे आउं अकेलो आहियां, मूंखे को बि घोड़े ते सवार करण वारो कोन्हे को। हज़रत बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा थी फरमाए, ओ मुंहिंजा भाउ, ओ मुंहिंजा वीर, ओ मुंहिंजा सोणे हुसैन, तो पंहिंजा भाइटा, तो पंहिंजा भाइर, तो पंहिंजा पुट ऐं संगती साथी भाणे जा करबला जे मैदान में घोड़नि ते सवार करे पेराना कया। हाणे तूं अकेलो कोन, तूं घोड़े ते सवार थी, मां तुंहिंजी भेण तोखे घोड़े ते सवार करे रवानो थी कया। हा भेनरूं, इन भेनरुनि जे मथां कुर्बान वञिजे, इन्हनि जे मथां असांजो सिर कुर्बान हुजे। जंहिंजी अहिड़ी अज़ीम शान कुर्बानी आहे जेको अल्लाह जे राह में पंहिंजे भाइरनि खे कुराइण जे वास्ते त भली रब जे राह में वञनि, भली नाने साईं जे दीन खे रंग लॻे, असांजी जान वञे त का वॾी ॻाल्हि कान्हे का, छो त जान फानी आहे। ऐं मुंहिंजा अदा हीअ जान अॼु आहे सुभाणे कान हूंदी, पर जे अल्लाह जे राह में जान कमु अची वई त बेड़ा ई पार थी। ऐं मुंहिंजा भाउ मुस्लमान ज़रा इन ॻाल्हि ते गौर कंदो हल, सोचींदो हल त इन ॻाल्हि में अल्लाह तबारक व तआला केॾी हिकमत रखी आहे ऐं केॾो जिगर हो इन्हनि जवाननि जो जेके हर मुसीबत खे ख़ुशीअ सां बर्दाश्त कनि था ऐं सब्र ऐं तहमुल सां कमु कनि था। अल्लाह ताला जे दरबार में रुगो हथ खणंदा त मौला हीअ मुसीबत हटे आया न, पर मुसीबत हुजे त हटे, मुसीबत त हुई कान। हे त हुननि जे लाइ इनाम जो ॾिहाड़ो हो। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, उन्हनि जे वास्ते ख़ुशीअ जो ॾिहाड़ो हो, उन्हनि जे ॾिहाड़े कामयाबीअ जो ॾिहाड़ो हो, उन्हनि जे मुंहिंजा प्यारा दोस्त इम्तिहान जो ॾिहाड़ो हो। ख़बर हुई त जॾहिं इम्तिहान पास कबो आहे त सर्टिफिकेट मिलंदो आहे, सनद मिलंदी आहे, डिग्री मिलंदी आहे। इमाम साहब बि फरमायो, मां अल्लाह जे राह में अॼु अहिड़ो इम्तिहान थो ॾियां, अहिड़ी डिग्री हासिल थो कयां, अहिड़ो मां नतीजो वठां थो, अहिड़ो मूंखे सर्टिफिकेट मिलंदो जो क़यामत जे ॾिहाड़े ताईं कंहिंखे कोन मिलियो हूंदो। वाकई सची ॻाल्हि आहे। इमाम साहब मुहर्रम जे 10 तारीख़ ते जेको सर्टिफिकेट वरितो आहे, वरी ॿियो रुगो सलात मिलंदा मौलाना मोहम्मद वारिही व सहाबिही वबारिक वसल्लम खेमे खां निकिरी ॿाहिरि वञी वरी वापसि अचनि था। फरमाइनि था, भेण जेकॾहिं मां ज़ख़्मी हालत में हुजां, मुंहिंजी जान सॼी चूर चूर हुजे, मां तो वटि हिन ज़िंदगी वारी हालत में वापसि न अचां, तुंहिंजो हाल कहिड़ो थींदो? बीबी साहिबा फरमाए थी, प्यारा हुसैन, जंहिं मदरसे में तूं पढ़ियो आहे उन मदरसे में मां बि पढ़ी आहियां। जंहिं क़ुरान करीम वारे उस्ताद तोखे सबक़ ॾिनो हो उहो उस्ताद मुंहिंजो बि आहे। अल्लाह ताला जे क़ुरान जी आयत मुंहिंजे यादि आहे, इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन।
अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान पाक में फरमायो आहे त ईमान वारनि मोमिननि जी निशानी हूंदी आहे जॾहिं हुननि जे मथां मुसीबत ईंदी आहे त वावेला कोन कंदा आहिनि हाय हू कोन कंदा आहिनि या उसे घोड़ा कोन कंदा आहिनि पिटींदा कुटींदा न आहिनि बल्कि छा चवंदा आहिनि मुंहिंजा मौला हीअ जान बि तुंहिंजी आहे तो ॾिनी आहे सभु कुझु तुंहिंजे नाले ते कुर्बान बीबी साहब फरमाए थी साईं ओ मुंहिंजा भाउ मूंखे अल्लाह पाक जे राह में तोखे मोकिलींदे ख़ुशी पई थिए तूं अल्लाह जे राह में जान वञी ॾे मां त फ़ख़ुरु क़यामत जे ॾिहाड़े कंदुसि त मुंहिंजो भाउ ई हो जे रब जे राह में जान क़ुर्बान करे